कोडिंग स्टेडियम जो कम न थियण ख़िलाफ़ क्रिकेट एसोसिएशन जे सॾ ते मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि सिविल सोसाइटी पारां हथनि में प्ले कार्ड खणी एहतजाजी मुज़ाहिरो करे रहिया हुन मौक़े ते क्रिकेट एसोसिएशन जे सदर ग़ुलाम मईनुद्दीन आज़माणी ऐं ॿियनि अॻवाननि डॉक्टर अख़्तियार भट्टी, आसिफ चांडियो, मज़हर पोसो, नेमतला पोसो, शहर जे मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि मुजाहिद आवान रमीज़ तुनिया, अलदात खुश्क, नसरुल्लाह सासोली, एडवोकेट अब्दुल वहीद भट्टी, एडवोकेट मोहम्मद बख्श सासोली, असलम बिरोई, मुख्तार बिरोई ऐं ॿियनि धरणनि खे ख़िताब कंदे ऐं मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त स्टेडियम जा 2.80 करोड़ मंज़ूर थियण बावजूदि बि गुज़िरियल 6 महीननि खां बाअसर ठेकेदार मीर हसन मक्सी स्टेडियम जो कमु न पियो करे, जंहिं करे शहर जे क्रिकेट जे रांदीगरनि खे सख़्त तकलीफ़ुनि जो मुंहुं ॾिसणो पइजी रहियो आहे। उन्हनि चयो त ठेकेदार खे केतिराई भेरा शिकायतूं करण बावजूदि ठेकेदार सिर्फ़ स्टेडियम जे कुझु हिसे में मिटी लहराए ग़ाइब थी वियो आहे, जेको मज़म्मत जोॻो अमल आहे। उन्हनि चयो त स्टेडियम लाइ केतिराई भेरा एहतजाज करे चुका आहियूं, पर हुन वक़्त ताईं कमु नाहे थी सघियो। रांदीगरनि खे स्टेडियम कमु मुकमल करे ॾेई पखिड़ियल बेचैनी ख़तमु कई वञे। उन्हनि अॻवाननि MPA मीर नादर ख़ान मक्सी, नेब, एंटी करप्शन समेत निगरान हुकूमत खां स्टेडियम कम में मुकमल करप्शन ऐं कमु न थियण जो नोटिस वठी स्टेडियम जो कमु मुकमल कराइण जो मुतालबो कयो आहे।